नाज़रीन, कल्याण न्यूज़ में माया गुलाम मुस्तफा सोलंकी पेश आहिनि हिन वक़्त ताईं जूं हेडलाइन। इसराइली फ़ौज ज़ुल्म जूं सभु हदूं पार करे छॾियूं। इसराइली बमबारी में वधीक 704 फ़लस्तीनी शहीद। इसराइल जी गिज़ा ते बमबारी जो सिलसिलो जारी आहे, जंहिं जे नतीजे में वधीक 182 ॿारनि समेत 704 फ़लस्तीनी शहीद थी विया। इसराइल जी बमबारी में 7 अक्टूबर खां हिन वक़्त ताईं शहीद थियल फ़लस्तीन जो अंग 5800 खां वधी वियो। इसराइली बमबारी में 2000 खां वधीक ॿार ऐं 1100 औरतूं बि शहीद थी वयूं, जॾहिं त 15000 खां वधीक ज़ख़्मी थिया आहिनि। मासूम ॿारनि ऐं औरतुनि मथां बमबारी जो सिलसिलो जारी हुजण बावजूदि आलमी बिरादरी ख़ामोश आहे। 71 करोड़ डॉलर कर्ज़ जी क़िस्त। पाकिस्तान ऐं IMF विच में ॻाल्हियूं ॿ नंबर ते थींदियूं। पाकिस्तान ऐं IMF विच में 3 अरब डॉलर जी स्टैंड बाय अरेंजमेंट जे तहत मिलंदड़ 71 करोड़ डॉलर कर्ज़ जे ॿी क़िस्त लाइ ॻाल्हियूं ॿ नंबर ते थींदियूं। ज़रीन मूजिबि IMF जी टीम जी क़यादत नाथन पोर्टर कंदो। पाकिस्तान जी हुकूमत बैरूनी सेक्टर जे चैलेंजनि बावजूदि ॻाल्हियुनि जी कामयाबी लाइ पुरुमेद आहे। ज़रीन ॿुधायो आहे त स्टाफ लेवल ॻाल्हियुनि जी कामयाबी ते डिसंबर में कर्ज़ जी ॿी क़िस्त जी मंज़ूरी ॾिनी वेंदी। ज़रीन ॿुधायो आहे त पाकिस्तान बैरूनी फाइनेंसिंग में शॉर्टफॉल जो अंदाज़ो 4.5 अरब लॻाए रखियो आहे। ॻाल्हियुनि में डॉलर जे मुक़ाबले में रुपए जो एक्सचेंज रेट ऐं मॉनिटरी पॉलिसी बि बहस हेठि ईंदा। पावर डिवीज़न जी सरकार रेट में घटिताई आणण जे लाइ शर्त पूरी कई वई आहे। मुराद सही ऐं उमर अयूब समेत 10 PTI अॻुवाणनि जा दाइमी गिरफ़्तारी वारंट जारी कया विया। दहशतगर्दी जी अंतवारी अदालत मुराद सईद, उमर अयूब ऐं अली अमीन गंडापुर समेत PTI जे 10 अॻुवाणनि जा दाइमी गिरफ़्तारी वारंट जारी करे छॾिया आहिनि। जुडिशल कम्प्लेक्स हमले ऐं भञडार जे केस में दहशतगर्दी जी अंतवारी अदालत जज अबुल हसनात ज़ुल्करनैन पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे 10 अॻुवाणनि जा दाइमी गिरफ़्तारी वारंट जारी करे छॾिया, जंहिंमें मुराद सईद, उमर अयूब ख़ान, अली अमीन गंडापुर बि शामिल आहिनि। अदालत तलब करण जे बावजूदि लाॻीतो गैरहाज़िरी ते दाइमी गिरफ़्तारी वारंट जारी कया। ॿियनि जवाबदारनि में शिबली फराज़, फरख हबीब, हमाद अज़हर, अली नवाज़ ऐवान, हसान खान न्याज़ी, उमर सुल्तान ऐं कर्नल मोहम्मद आसिम बि शामिल आहिनि। अदालत हुकुम ॾिनो आहे त जवाबदारनि खे इख़्तियारी करार ॾिनो वियो आहे। जवाबदार जिते नज़र अचनि उन्हनि खे गिरफ़्तार करे अदालत में पेश कयो वञे। सिंध हाई कोर्ट इज्तिमाही ज़्यादतियुनि जे वधंदड़ वाक़िअनि ते ॻणिती ज़ाहिर करे छॾी। सिंध में ॿारनि ऐं औरतुनि सां ॾाढाई जा 2000 केस रिपोर्ट थियण बावजूदि एंटी रेप ट्रायल एक्ट 2021 ते अमल थी न सघियो। सिंध हाई कोर्ट पारां अमल दरामद बाबति जवाब जमा न कराइण ते सख़्त कावड़ जो इज़हार कयो वियो। सिंध हाई कोर्ट तरफ़ां कानून ऐं इंसाफ़ वारी वफ़ाक़ी वज़ारत वज़ीर आज़म जे पर्सनल सेक्रेटरी सिंध जे घरू खाते ऐं ॿियनि खे लिखत में जवाब पेश करण जो हुकुम ॾिनो वियो। दरख़्वास्त गुज़ार तारिक मंसूर एडवोकेट अदालत खे ॿुधायो त रुॻो जनवरी 2023 खां अप्रैल ताईं 142 ॿारनि सां ॾाढाई समेत रेप जा 771 केस रिपोर्ट थी चुका आहिनि। पुलिस सुधारण लाइ कानून त ठाहियो वियो, पर उन ते अमल न थियो आहे। सिंध हाई कोर्ट 30 नवंबर ताईं धुरियुनि खां जवाब तलब करे वरितो आहे। नाज़रीन, ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं हेडलाइन्स। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट लाइ ॾिसंदा रहो कल्याण न्यूज़ ऐं असांजो चैनल लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।